अस्सलाम वालेकुम दोस्तों, अज अपडेट तव्हां सां शेयर कंदासीं दुलाव ड्रामे जी अचण वारे एपिसोड जी पूरी मालूमात। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त दुलाव ड्रामो हिन टाइम रेटिंग जे हिसाब सां 1 नंबर ते अची चुको आहे, लेकिन अदाकारी में दुलाव ड्रामे में कंहिं सभ खां वधीक बहितरीन अदाकारी कई आहे या कहिड़ो अदाकार आख़िरी ड्रामे जे आख़िरी किस्तनि ताईं हलंदो, कहिड़ो हिते अध में पूरो थी वेंदो। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां अदाकारी जे हिसाब सां सभ खां फर्स्ट नंबर ते मंसूर खान यानी आज़म मेंगल बहितरीन जेको आहे अदाकारी कई आहे हिन दुलाव में। उन खां पोइ जेको आहे कक्कर जी अदाकारी बि ज़बरदस्त हली रही आहे ऐं बहितरीन हली रही आहे। ऐं दोस्तों मां ॿुधाईंदो हलां तव्हांखे बाक़ी जेको आहे साईं फ़खरुद्दीन शाह आहे जेको खजूर साहिब जो पीउ जो किरदारु जंहिं कयो आहे, इहो 3 स्पेल में ताईं आहे, अॻिते न आहे। इन खे राज़न ऐं ककर वारा मारे छॾींदा, उन जो किरदारु हिते ख़तमु थी वेंदो। बाक़ी ककर ऐं राज़न इहे काफ़ी अरसो आख़िरी ताईं हलंदा ऐं शाहनवाज़ खान बि ऐं हेॾो सोढल ऐं उन सां गॾोगॾु दोस्तों मुराद न सोढल पको आख़िर ताईं हलंदो, ड्रामे जी आख़िर ताईं मुराद बि हलंदो, लेकिन मुराद ते अॻिते हली थी सघे थो मुराद सिधो साधो माण्हू आहे, मतां उन खे कंहिं तरीक़े सां हटायो वञे, किरदार मां मारियो वञे ककर जी तरफ़ां ऐं हीरो वञे सोढल बीहे ऐं होॾां वरी मंसूर खान। लाइक सब्सक्राइब शेयर कंदा।